तांत्रिक सदर में रोशन सातो साहब गवाया मैं बिया दोस्त का बिगड़ा तारीख कामयाब है सिलो धर्म है उनका वर्किंग कमेटी या काबिनेट के फैसला गया वो उन्होंने क्या दास्ती सामना उन्होंने केले हिसाब से रखो तामर था जिलन पे जिलन का डिवीजन में वर्कर्स कन्वेंशन पे उनका वर्कर्स कराची सरकार पासा पे गोल लगा ही पे जिलो सरकार लोकामा हिंद जिले में तो सब हमारे सरकार के पास आप इतने सरकार का हटाए मुझको है वो रकम से पराउकियों तो उसे हिंद जिले में पिटुस्तानी अंत जाकर साइंस सामिल दरबारी समेत साइंस बिनावल को दरबारी अभी बिनावल ताकू साहबा उस्तादन की बेहतरीन खत्म थे उस्ताद ने बेहतरीन छोड़ दिया उस्ताद स्कूल में पढ़ाई जो असांजे सदर साहब ने बहुत तरीकों पढ़ाए अचानक तारीख के तरफ असांजे क्या दिखे हुआ उस्ताद वडन से छोड़ा उन जो मेन सब ट्रेनिंग जो वाली सदाचार जो उम्मीद है उनसे तो सदाचार साहब का किया है जिसके में करना रही रहते हैं लोग तो जितने बम खोले जितने डाला है उनके खबर न होती असांजे ट्रेनिंग जो करूँगा जीवन आए घट में घट वो कहीं कन्हाई में इहो सोचे हमारे सिंध के शायद सा मुखातिब है सिंध के उस्ताद सा मुखातिब है वो उस्ताद जब सिंध के ॿारनि खे शौक़ु हुजे उन्हनि खे माफ़ियत करे उन्हनि खे अनपढ़ियल करे उन्हनि खे कानून खे छाप करे उन्हनि खां बैठ में प्रेस ट्रिब्यूनल करे उनखां पोइ असांखे सर्विस सेक्टर में डेट ऑफ अपॉइंटमेंट इनिशियल खां असांखे नमूने सर्विस उस्ताद ते लाज़मी रोडनि ते ईंदो इहो मुंहिंजो बुनियादी हक़ आहे इहो असांजो राइट आहे तव्हां ॾिठो हूंदो हींअर IT हेडमास्टर औरतुनि खे पंहिंजी सर्विस स्टेशन आहे इन हक़ खां असांखे आला अदालत रोके नथी सघनि वरी महिरबानी असांजो चेयरमैन साहब वेठो आहे आउं मौक़े जे मुनासिबत सां हाजी अशरफ साहब खे ख़ुलूस हिकु तरफ़ असांखे इलेक्शन जे तरफ़ धिके छॾियो आहे हिकु तरफ़ तव्हां असांखे तहरीक में धिके छॾियो आहे तहरीक हाजी नासिर साहब शौक़ सां हलंदा बाक़ी शुरूआत खे खणी कई हाणे इलेक्शन लोकपाल जी आहे मुंहिंजो दोस्त बदलाव करे पियो केरु सिफ़ा केरु कोर्टू में इलेक्शन लोकपाल ऐं केरु ताली आहे मां चयुसि त साईं गुलाम रसूल खे सभिनी चयो भई 3 साल पीरियड वधाए छॾ हेठि गुलाम रसूल साहब का दर्जे ते बि अथसि त इलेक्शन सभु कमु लॻनि पर उनखे ज़ोर हिकिड़ो नंढो आहे हीअं न रोकवाई आहे केरु तहरीक में आहे केरु तहरीक में वेंदो ही उस्ताद मुंसिफ़ आहे ही उस्ताद सभु सम्झे थो फ़ैसिलो उस्ताद तहरीक कामयाबु थींदी पेंटर मज़बूत आहे तंज़ीम मज़बूत आहे उस्ताद जिंदाबाद पेंटर जिंदाबाद उस्ताद जी अज़मत खे सलाम